नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। हमारे बेड़ा सिटी का खबर ॾिना। बेड़ा सिटी में इमाम बारगाह अल मासूमीन ऐं इमाम बारगाह अबू तालिब का अमेरिका की जारियत खिलाफ़ शिया उलमा काउंसिल तरफ़ां सैयद तैमूर शाह, जवाद शकील अहमद मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली मेन चौक ते पहुती ऐं धरणो हयो वियो। इन वारे से वधीक तफ़सील ॿुधाए रहिया नदीम अली बंगी पंहिंजी इन रिपोर्ट में। नाज़रीन, सॼे मुल्क जीअं बेड़ा सिटी में बि ईरान जो कमांडर जेको शहीद कयो आहे उन जे सिलसिले में एहतजाजन रैली कढी वई आहे, जेका बेड़ा सिटी वासियुनि कढी आहे, जेका इमाम बारगाह अबू तालिब खां मेन चौक ते पहुती आहे ऐं जेको आहे सो हिते ई बेड़ा सिटी वासी भरपूर एहतजाज कर रहिया आहिनि। इन सिलसिले में अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। ये जेको अमेरिका दुनिया में हे जेको क़त्लगार मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म ढाए रहियो आहे, जनरल कासिम उनखे जेको आहे शहीद कयो, उन जे ग्रुप खे शहीद कयो वियो। असां उन जी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मुस्लमाननि खे पाण में ॿधी करण जी ताक़त आहे। हींअर न शीए जो आहे न सुनीअ जो आहे। हीउ जेको क़त्लगार त दुनिया में थी रहियो आहे, इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुस्लमाननि जो थी रहियो आहे। इन में जेको नुक़सानु आहे मुस्लमाननि जो आहे। असांखे सभिनी मुस्लमाननि खे ॿधी करणु घुरिजे। हीउ एहतजाज आहे हिकु गैर मुस्लिम यहूदी लाबीअ जे ख़िलाफ़। अल्हम्दुलिल्लाह असां जेको आहे परअमन आहियूं ऐं असां परअमन थी करे सभु मुस्लमान पाण में गॾिजी करे जेको आहे सो हिन एक मुस्लमान कंट्री ते जेको हमिलो थिए थो उन जे ख़िलाफ़ ई हीअ रैली आहे। असांजो जनरल जेको हुओ ईरान जो, हू हिकिड़ो मोमिन माण्हू हो। चाहे त असां हमेशह इहो चयो आहे त मुस्लमान सभु ॿाहिरि थी पाण में ॿधी, चाहे सुनी हुजे चाहे शिया हुजे, सभु ॿाहिरि थी गॾिजी आले मोहम्मद जो कमु कनि। नाज़रीन, तव्हां हिते जेको आहे सो मोमिननि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो चवणु हो त अमरीका असांजे मथां ज़बरदस्ती हिकु जंग मसलत कई आहे, जंहिंसां जेको आहे सो सॼी मुस्लिम उम्मा खे नुक़सानु थी रहियो आहे। कैमरामैन अली हैदर कलोर सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ टीवी, बेड़ा सिटी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।